10 ज़िलहज्जा जी रमी जेकी आहे उन जे वक़्त जा 4 हिस्सा आहिनि। उन मां 2 वक़्त मकरूह आहिनि, हिकिड़ो वक़्तु सुन्नत आहे ऐं हिकिड़ो वक़्तु मुबाह या मुबाह जो मतिलबु इहो आहे त उन में कराहत बि न आहे पर उन में सुन्नत जो सवाब बि न मिलंदो। पहिरियों हिसो जेको सुन्नत हिसो आहे उहो इहो आहे जो जॾहिं 10 ज़िलहज्जा जो फजर जो वक़्तु ख़तमु थी वञे, सिज उभरी वञे त उन वक़्त खां वठी करे ऐं 10 ज़िलहज्जा जी ज़ुहर जी निमाज़ ताईं, यानी फजर जो वक़्तु ख़तमु थी वञे, सिज उभरी अचे ऐं ज़ुहर जो वक़्तु शुरू थियण खां पहिरियों इहो जेको विचों वक़्तु आहे इहो 10 ज़िलहज्जा जी रमी जो सुन्नत वक़्तु आहे। इन वक़्त में रमी करणु घुरिजे, पर छो त लखें हाजी हूंदा आहिनि ऐं उहे हर कोई इहो चाहींदो त मां जेको आहे रमी कयां, ऐं इन में तव्हांखे वधीक बि ॻाल्हि ॿुधाईंदासीं जो अहकाम हुकमनि जे लिहाज़ सां रमी पोइ हाजी क़ुर्बानी कंदो, पोइ हलक कंदो, त इन तरतीब जो बि छो त तरीक़ो तरतीब जो बि ख़्यालु रखणु ज़रूरी हूंदो आहे। तॾहिं हाजिन जो सभिनी जो ज़ोर इहो हूंदो आहे जो असां इन्हीअ वक़्त में छा करे छॾियूं, रमी करे छॾियूं। इन लाइ तव्हां पंहिंजी आसानी खे ॾिसो, अगरि तव्हां सम्झो था त मूंखे मुश्किल थी अची सघे त पोइ तव्हां भले इन वक़्त में न कयो, सुन्नत आहे, ऐं अगरि उज़ुर हुजे त पोइ तव्हां इनखे बाद में बि करे था सघो। जेको रमी जो ॿियों वक़्तु आहे उहो तो शुरू थिए ज़ुहर जे वक़्त खां वठी करे मग़रिब जे वक़्त ताईं। इन वक़्त में रमी करणु मुबाह आहे, यानी सुन्नत त इन खां पहिरियों ई, पर केरु इन में अगरि रमी कंदो त उन ते को गुनाह बि न आहे ऐं कंहिं क़िस्म जी कराहत बि न आहे, मकरूह बि इहो अमल न आहे, करे थो सघे। आम तौर ते हाजी सगोरनि खे जेको फ़ाइदो आहे उहो इन्हीअ वक़्त में थी थो सघे, छो त तक़रीबन माण्हू जल्दी करे रमी करे वेंदा आहिनि, त ही उहो वक़्तु हूंदो आहे 2 बजे जो, 3 बजे जो, 4 बजे जो, जंहिंमें रश जेको आहे घटि हूंदी आहे। त इन में ख़ासि तौर जेके ख़वातीन आहिनि, औरतूं आहिनि, उन्हनि खे या जेके पोढ़ा हाजी आहिनि, उमिरि रसीदा आहिनि, पीरसन आहिनि, उन्हनि खे या जेके ॿार जिन सां गॾु आहिनि उन्हनि जे लाइ इन में आसानी आहे त उहे इन वक़्त में रमी कनि। इहे 2 वक़्त उहे वक़्त आहिनि जंहिंमें कराहत न आहे। बाक़ी मग़रिब जी निमाज़ कहूं, यानी जॾहिं ग़ुरूब आफ़्ताब सिज लही वियो त उन खां वठी करे अॻे ॾींहुं यानी 11 ज़िलहज्जा जी फजर जो वक़्तु शुरू थियण खां पहिरियों ताईं बि 10 तारीख़ जी रमी जो वक़्तु आहे। कंहिंजी अगरि ॾींहं में घुसी थी वञे त उहो राति में बि करे थो सघे, पर बिला उज़ुर राति ताईं ताख़ीर करणु, उनखे छॾे ॾियणु इहो मकरूह आहे। इन वक़्त में बि रमी थी वेंदी पर मकरूह अंदाज़ में रमी थींदी। अहिड़े ई तरीक़े सां शुरू में अची वञो, यानी जॾहिं हाजी सगोरो वक़ूफ़ मुज़दलिफ़ा कंदो आहे, कंहिं अगरि तकड़ कई ऐं उहो वक़ूफ़ मुज़दलिफ़ा करे ऐं फ़ौरन जमरात ते अची वियो, यानी सिज उभरण खां पहिरियों उन 10 ज़िलहज्जा ते रमी करे छॾी, तॾहिं बि उन जो रमी जो वाजिब अदा थी वेंदो, पर इहो वक़्तु बि मकरूह वक़्तु आहे। सो इहे मुख़्तसर अंदाज़ में ॿुधायो आहे। वधीक तफ़सील जे लाइ तव्हां रफ़ीकुल हरमैन ऐं क़िबला मुफ्ती अली असगर साहब दामद बरकातुहुल आलिया जी किताब 27 वाजिबात हज और उनकी तफ़सील, इन जो लाज़मी मुतालो कयो। इहा हर हाजी सां गॾु हुजणु घुरिजे। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।